मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। अॼु जी अहम सुर्ख़ी असां वटि आहे त FBI सिंध जा 9 अरब रुपया गैर क़ानूनी कटे छॾिया। सिंध हुकूमत जो CCI में वञण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास FBI जे गैर क़ानूनी कटौतियुनि ख़िलाफ़ अॼु वज़ीर आज़म खे ख़त लिखण ऐं CCI में वञण जो फ़ैसिलो, रक़म वापसि करण जो मुतालबो कयो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त FBI पारां गुज़िरियल केतिरनि सालनि खां स्टेट बैंक ज़रिए विद होल्डिंग ऐं सेल्स टैक्स जी मद में मुसलसिल गैर आइनी कटौतियूं कयूं पियूं वञनि। सूबाई कंसालिडेटेड फंड मां रक़म कढण जी अथॉरिटी सूबाई हुकूमत वटि आहे। कंहिं बि क़िस्म जी सवाबदीदी तहत FBI फंड मां रक़म कढण आइन जी भञकड़ी आहे। आर्मी चीफ चयो आहे त कश्मीरनि जी जिदोजहद खे दबाए नथो सघिजे। हक़ ख़ुद इरादियत कश्मीरनि जो बुनियादी हक़ आहे। भारतीय ज़ुल्म इहो ख़त्म करे नथो सघे। LOC ते शहरी आबादी खे भारतीय फ़ौज तरफ़ां फायरिंग जो निशानो बणाइण वहशियाणो अमल आहे। अहम सुर्ख़ी असां वटि आहे त 3 रिटायर्ड जनरलनि ते बदउनवानीअ जो रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। रेलवे जे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लेफ्टिनेंट जनरल रिटायर जावेद अशरफ काज़ी, चेयरमैन रेलवे बोर्ड लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड सईद उल ज़फर ते रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। रेफरेंस में अॻूणो GM रेलवे मेजर जनरल रिटायर हामिद हसन बट ऐं अॻूणो डायरेक्टोरेट ऑफ प्रॉपर्टी लैंड ब्रिगेडियर रिटायर अख्तर बेग बि शामिल आहे। अॻूणो ऑपरेशन्स मेजर इक़बाल समद, अॻूणो रेलवे फाइनेंस मेंबर खुर्शीद अहमद ख़ान, स्पॉन्सर रमज़ान शेख ऐं परवेज़ कुरैशी रेफरेंस खे मोह ॾींदा। रॉयल पाम गाल्फ क्लब लाहौर खे गैर क़ानूनी लीज़ ॾियण ते बदउनवानीअ जो रेफरेंस दाख़िल थियो। चइनी रिटायर्ड फ़ौजी ऑफिसरनि जा नाला ACL में बि शामिल कया विया आहिनि। अहम सुर्ख़ी असां वटि आहे त कोयटा में फायरिंग जा वाक़िया, औरत समेत 8 ॼणा मारिजी विया। अमराणी रोड ते हथियार बंदनि पुराणी दुश्मनीअ तां फायरिंग करे ॾिनी। 3 ॼणा मौके ते मारिजी विया, 4 ॼणा ज़ख़्मी थी विया। सिब्बी फाटक वेझो नामालूम माण्हुनि जी फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। सुञाणप मोहम्मद आज़म तौर थी। शाहज़मान रोड ते मोटरसाइकिल सवार हथियार बंदनि जी रक्षा ते फायरिंग, औरत समेत 4 ॼणा मारिजी विया। मार्जवेलन जो तालुक ईसाई बिरादरी सां हो, कारण मालूम न थी सघियो आहे। पुलिस जांच शुरू करे छॾी आहे। इस्लामाबाद मां असां वटि ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट कालाबाग डैम जी तमीर जे बारे में रेफरेंडम
कराइण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी कंदे 15 ॾींहनि में जवाब तलब करे वरितो आहे। चीफ जस्टिस मियां साकिब निसार जी सरबराही में 3 रुकनी बेंच वतन पार्टीअ जे बैरिस्टर ज़फ़रुल्लाह तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ते शुनवाई कंदे हुकूमत खां कालाबाग डैम या मुतबादिल डैमनि जी तइमीर लाइ उथारियल क़दमनि जी रिपोर्ट तलब कई आहे ऐं क़रार ॾिनो आहे त डैम जी तइमीर जो फ़ैसिलो हुकूमत खे करणो आहे। अदालत कालाबाग डैम जे बारे में गॾियल मुफ़ादनि वारे काउंसिल CCI जे फ़ैसिले जी रोशनीअ में आगाही मुहिम हलाइण जे बारे में खयल क़दमनि बाबति रिपोर्ट बि हुकूमत खां तलब करे वरिती आहे। सुनवाईअ दौरान अदालत ऑब्ज़र्वेशन ॾिनी त ईंदड़ वक़्त में पाणी तमामु वॾो इशू हूंदो, पर पाणीअ जी फ़राहमीअ जा फ़ैसिला हुकूमत खे करणा आहिनि। दरख़्वास्त गुज़ार बैरिस्टर ज़फ़रुल्लाह अदालत खे ॿुधायो त 2025 ताईं ज़ख़ीरो थियल पाणी लीड लेवल ताईं पहुची वेंदो। जेकॾहिं फौरीअ तौरु मुनासिब इंतज़ाम न कया विया त मुल्क में पाणीअ जो बहिरान पैदा थी वेंदो। हिन चयो त हर गुज़रंदड़ ॾींहं सां मुल्क में पाणीअ जी खोट पैदा थी रही आहे। मुतबादिल इंतज़ाम न थियण सबबि हालतूं गंभीर थी वेंदियूं। जस्टिस उमर अता बंदियाल चयो त उन्हीअ में को बि शक नाहे त मुल्क में डैम ठहणु घुर्जनि, पर कालाबाग डैम जे मामले ते सूबनि में इतफ़ाक़ नाहे। जस्टिस बंदियाल चयो त गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल कालाबाग डैम बाबति अवामी सतह ते आगाही मुहिम हलाइणु घुर्जे, जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार बैरिस्टर ज़फ़रुल्लाह चयो त आगाही मुहिम हलाइण जो फ़ैसिलो थियो हो, पर अमल नाहे थियो। अॻूणे वाबड़ा चेयरमैन कालाबाग डैम ते आगाही मुहिम शुरू कई त खेसि फ़ारिग़ कयो वियो। चीफ जस्टिस चयो त मौजूदा सूरत हाल में हुकूमत खे फ़ैसिलो करणो आहे ऐं हुकूमत खे पाणीअ जी फ़राहमीअ बाबति मामला ॾिसणा पवंदा। दरख़्वास्त गुज़ार बैरिस्टर ज़फ़रुल्लाह चयो त जेकॾहिं नाले जो मसइलो आहे त कालाबाग डैम जी जाइ ते बेनज़ीर भुट्टो डैम नालो रखी था छॾियूं, पर हीअ डैम पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहे। जस्टिस एजाज़ुल हसन चयो त मसइलो अञा बि वॾो आहे। अदालत दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी कंदे शुनवाई 15 ॾींहनि ताईं मुलतवी करे छॾी। यादि रहे त 24 जून 2016 ते दाख़िल दरख़्वास्त में वफ़ाक़ वाबड़ा पाकिस्तान इंजीनियरिंग कॉन्फ्रेंस चइनी सूबाई हुकूमतुनि ऐं अॻूणे चेयरमैन वाबड़ा शमसुल मुल्क खे धुर बणायो वियो आहे। चीफ जस्टिस चयो आहे त सरकार जा कम असांखे करणा पइजी रहिया आहिनि। जेकॾहिं हुकूमत पंहिंजा कम पाण करे त असां मुदाख़लत न कंदासीं। 3 माण्हुनि जी मुक़ररीअ जे करे पूरो सेंटर बंदि थी वियो। जस्टिस इफ़्तिख़ारुल हसन। अहम ख़बर आहे त अरसा में सिंध जे एहतजाज ते सुभाणे खां CJ केनाल समेत तौसा जहलम बंदि करण जो फ़ैसिलो सिंध जे मेंबर जो लिखत में एहतजाज बलोचिस्तान बि साथ ॾिनो। मुल्क में पाणीअ जे ख़तरनाक सूरत हाल खां पोइ सिंध में पाणी खोट 60% मां वधी 70% थी वई आहे। उन सिलसिले में अरसा जो गैर रस्मी इजलास अरसा जे चेयरमैन शेर ज़मान जी सदारत में थियो, जंहिंमें सिंध जे मेंबर सैयद मज़हर शाह एहतजाज कयो त सिंध में सोकड़े जहिड़ी सूरत हाल थी वई आहे ऐं पाणीअ जी खोट 70% ताईं पहुती आहे, पर अञा ताईं CJ केनाल ज़रिए पाणी खयो पियो वञे, जंहिं ते सिंध जे मेंबर खे अहिड़ो एतिराज़ लिखत में ॾियण जो चयो वियो। जंहिं बैदि सिंध जे मेंबर लिखत में ॾिनो त पंजाब जे मेंबर एतिराज़ कयो, पर उन मौक़े ते बलूचिस्तान जे मेंबर ऐं अरसा चेयरमैन शेर ज़मान सिंध जे मेंबरनि जी हिमायत कई। जंहिं बैदि अक्सरियत जे बुनियाद ते 4 अप्रैल सुभाणे खां तौसा पंजनद लिंक केनाल बंदि करण समेत CJ लिंक केनाल खे बंदि करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अरसा ज़रियनि मूजिबि गर्मी पिद वधण बावजूदि पाणी वहिकरनि में इज़ाफ़ो न थियो आहे, जंहिं करे खोट 70% थी वई आहे। ॿिए तरफ़ वाबड़ा मूजिबि सिंधूअ में तरबेला वारे हंधि मथां वहिकिरो 18,300 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 17,500 क्यूसिक, काबिल में नौशहरो वारे हंधि मथां वहिकिरो 6,000 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो बि साॻियूं क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। मुल्क में पाणीअ जी सख़्त ज़रूरत सबबि डैमनि में पाणी ज़ख़ीरो बदस्तूर बंदि आहे। कराची इमाम बसां वटि पाणीअ जे हवाले सां अहम ख़बर आहे त सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त पाणीअ ते पहिरियों हक़ साहिली आबादीअ जो तस्लीम करे
AN जी अब्बासी रिपोर्ट मां रहनुमाई हासिल कई वञे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन काल वज़ीर आला हाउस में अपाची खाते बाबति इजलास दौरान ॻाल्हाईंदे कयो। इजलास में पाणी खोट ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह वधीक चयो त पाणीअ जी खोट सबबि समुंड ज़मीन ॻीह रहियो आहे। हिन चयो त नेशनल वाटर पॉलिसी में कचे वारनि इलाइक़नि जे तहफ़ुज़ डाउन स्ट्रीम कोटड़ी बैराज में एतिरो पाणी छॾियो वञे त समुंड खे अॻिते वधण खां रोके सघिजे। हिन हिदायत ॾींदे चयो त उन सिलसिले में AN जी अब्बासी जी रिपोर्ट मां रहनुमाई वरिती वञे। हिन चयो त असां चाहियूं था त पाणीअ ते पहिरियों हक़ साहिली आबादीअ जो मञियो वञे। सखर मां असां वटि पाणीअ जे हवाले सां ख़बर आहे त सखर बैराज वटि पाणीअ वहकिरे में 2000 क्यूसिक जे मामूली वाध अचण खां पोइ 72% पाणी खोट बरक़रार आहे। तरबेला डैम, मंगला डैम ऐं चश्मा ढंढ लाॻीतो महीने खां डेड लेवल ते हुजण सबबि सारिन ऐं वोड़नि जे पोखाई सख़्तु मुतासिर थियण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। आपाशी ज़रियनि जो चवणु आहे त अप्रैल ऐं मई महीने ताईं वहकिरनि जी सूरत हाल बहितर थियण जा के बि इम्कान नज़र नथा अचनि। जॾहिं त गुडू बिरांच जा सभु वहा बंदि थियण बैदि सखर बिरांच वटि 2000 क्यूसेक पाणीअ जो वाधारो थियो आहे। इहो पाणी सखर पहुचण जे नतीजे में खोट 75% मां घटिजी 72% ते पहुती आहे, जॾहिं त कोटड़ी बैराज ते बदसूर 59% खोट बरक़रार आहे। पंजाब तकरारी चश्मा जहलम लिंक कैनाल तोसा पंजनद लिंक कैनाल बंदि नाहिनि कया। सीजे ते 2000 क्यूसेक TP ते 2917 क्यूसेक पाणीअ जी खणत जारी आहे। होॾां सखर बिरांच ते पाणी वधण सां खाॿे पासे जे कैनालनि जो पाणी 8350 क्यूसेक मां वधाए 9330 क्यूसेक कयो वियो आहे, जॾहिं त साॼे पासे जे 3 कैनालनि में पाणीअ जी फ़राहमी बंदि आहे। सखर बिरांच कंट्रोल रूम जे जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि तरबेला डैम में पाणीअ जी सतह 1386 फुट रही जेका डेड लेवल आहे। उते मथां वेकिरो 18300 ऐं हेठां वेकिरो 17500 रहियो। काबिल नदीअ जो 6030 क्यूसेक पाणी सिंधु दरिया में छॾियो वियो। कालाबाग बैराज जो मथां वेकिरो 27167 क्यूसेक, हेठां वेकिरो 25167 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। उतां थल कैनाल में 2000 क्यूसेक पाणी छॾियो वियो। चश्मा ढंढ वटि पाणीअ जी सतह 638 ॾाही 15 फुट रही जेका डेड लेवल आहे। चश्मा जो मथां वेकिरो 27092, हेठां वेकिरो 21592 क्यूसेक रहियो। चश्मा मां सिंध जे हिसे जो 2000 क्यूसेक पाणी चश्मा जहलम लिंक कैनाल, चश्मा राइट बैंक कैनाल में 3500 ऐं TP लिंक कैनाल में 2917 क्यूसेक पाणी दीना दस्ती चोरी कयो वियो। तौसा बिरांच जो मथां वेकिरो 22043 क्यूसेक, हेठां वेकिरो 19522 क्यूसेक रहियो। गुडू बिरांच जो मथां वेकिरो 17600 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बिरांच जा कैनाल बंदि हुजण सबबि हेठां वेकिरो वधाए 18320 क्यूसेक कयो वियो आहे। सखर बिराज जो मथां वेकिरो 12000 क्यूसेक मां वधाए 14030 क्यूसेक ते पहुतो आहे। वाहन में 9630 क्यूसेक पाणी छॾियो वियो। सखर बिराज जे हेठां ई वहकिरे में कोटड़ी बैराज लाइ 4400 क्यूसेक पाणी छॾियो वियो। कोटड़ी बैराज जो मथां वेकिरो 2350 क्यूसेक ते पहुतो आहे। ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट सिक्योरिटी इदारनि जे इंतज़ाम हेठि हिरासती मर्कज़नि में क़ैद माण्हुनि जा तफ़सील तलब कंदे वज़ाहत घुरी वरिती आहे त उन्हनि माण्हुनि खे कहिड़नि इल्ज़ाम हेठि हिरासत में रखियो वियो आहे। जस्टिस एजाज़ अफ़ज़ल ख़ान जे सरबराहीअ में 3 रुकनी बेंच डिप्टी अटॉर्नी जनरल साजिद इलियास भट्टीअ खे कई त हू समूरी लाॻापियल इदारनि सां मालूमात वठी करे 3 हफ़्तनि अंदरि तफ़सील रिपोर्ट ॾियनि त सिक्योरिटी इदारनि जे इंतज़ाम हेठि हिरासती मर्कज़ में क़ैद माण्हुनि ते कहिड़ा इल्ज़ाम आहिनि ऐं हिन वक़्त ताईं उन्हनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी।
सुनवाईअ दौरान जस्टिस एजाज़ अफ़ज़ल सवाल उथारियो त रियासत जो को निज़ाम आहे, जेके माण्हू गुम थिया उहे केॾांहुं विया, लापता माण्हुनि खे ज़मीन ॻी वई या आसमान खाई वियो। रियासत खे कुझु त मालूमात हुअणु घुरिजे। लापता माण्हुनि जे बारे में माण्हुनि ऐं अदालतुनि खे असुल हक़ीक़तूं ॿुधाइण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। जस्टिस एजाज़ अफ़ज़ल ख़ान चयो त गुम माण्हुनि अगवा थिया या पाड़ेसरी मुल्क हलिया विया। जेकॾहिं कंहिंखे कुझु ख़बर नाहे त रियासत गैर महफ़ूज़ थी वेंदी। जिन माण्हुनि जा नौजवान ॿार गुम आहिनि, रियासत ॿुधाए त उहे छो ऐं कीअं लापता थिया। जस्टिस एजाज़ अफ़ज़ल जी सरबराहीअ में 3 रुकनी बेंच लापता माण्हुनि बाबति केस जी सुनवाई थी त रजिस्ट्रार गुम माण्हुनि बाबति कमीशन ख़ालिद नसीम रिपोर्ट पेश कंदे चयो त गुम माण्हुनि बाबति कमीशन 2011 खां हिन वक़्त ताईं 3219 केस उकलाया आहिनि। वकील कर्नल रिटायर्ड इनामुल रहीम कमीशन जी रिपोर्ट ते एतिराज़ कयो ऐं चयो त कंहिं शख़्स जे बारे में ख़बर पइजी वञे थी त हू हिरासती मर्कज़ में आहे त कमीशन केस ख़तमु करे छॾे थो, पर इहो मालूम नाहे कयो वेंदो त उन्हनि ते इल्ज़ाम कहिड़ो आहे। जंहिं ते रजिस्ट्रार लापता माण्हुनि बाबति कमीशन ॿुधायो त हीअ उन्हनि जो मैंडेट नाहे। जंहिं ते जस्टिस एजाज़ अफ़ज़ल ख़ान कमीशन जे रजिस्ट्रार खे चयो त शायदि तव्हांजो कमु ख़तमु थी वियो आहे, पर अदालत जो कमु ख़तमु नाहे थियो। असांखे मालूम हुअणु घुरिजे त हिरासत हेठि माण्हुनि ते कहिड़ा इल्ज़ाम आहिनि ऐं उन्हनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई थी। फाज़िल जज चयो त हिरासती मर्कज़नि में हिरासत हेठि माण्हुनि ते इल्ज़ाम कहिड़ो आहे। असांखे ॿुधायो वञे छा इहे दहशतगर्द आहिनि। ख़बर पवणु घुरिजे त उन्हनि ते को केस आहे या न। ॼाणणु चाहियूं था त इहे माण्हू कहिड़े कानून ऐं कहिड़े इल्ज़ाम तहत हिरासत हेठि आहिनि। जस्टिस फैसल अरब चयो त उन में केतिरा ई माण्हू अञा ताईं लापता आहिनि। जस्टिस अफ़ज़ल सवाल खणंदे चयो त कमीशन कीअं फ़ैसिलो कंदो आहे त केस जबरी गुमशुदगीअ जो आहे या न। डिप्टी अटार्नी जनरल जो चवणु हो त मुख़्तलिफ़ इदारनि ऐं एजेंसियुनि खां उन बारे में रिपोर्ट तलब कई वञे। उन दौरान चेयरपर्सन डिफेंस ऑफ ह्यूमन राइट्स आमना मसूद जंजुआ चयो त अदालत हुकूमत केतिरनि सालनि खां सादो सवाल पुछी रही आहे त हर सुनवाई ते उहो पुछियो वेंदो आहे त खंबियल माण्हुनि ते कहिड़ो केस आहे। जस्टिस एजाज़ अफ़ज़ल चयो त अदालत केस जे बारे में ॼाण करे पाण खे मुतमइन बि करणु आहे। किथे न किथे कंहिं न कंहिंखे ॿुधाइणो आहे त लापता माण्हू किथे आहिनि। रियासत खे ॿुधाइणो आहे त गुम थियल माण्हू किथे आहिनि। जस्टिस एजाज़ अफ़ज़ल चयो त जेकॾहिं ॾोहारी आहिनि त ॾोह जी ॼाण मिलणु घुरिजे। आमना मसूद चकवाल मां गुम थियल शख़्स ऐं सवात जे 2 भाउरनि उमर हयात ऐं उमर बख़्त जो मामिलो उथारींदे चयो त ॿई कोयले जी खान में कमु कंदा हुआ। सेशन जज जी रिपोर्ट मूजिबि असिस्टेंट सब इंस्पेक्टर शबीर बुशारत उन्हनि खे ॻुझनि इदारनि हवाले कयो। हिननि चयो त ॿिन्ही जी जबरी गुमशुदगीअ मां साबित आहे, पर अदालत बि कुझु नाहे करे सघी। जंहिं ते अदालत डिप्टी अटार्नी जनरल खे रिपोर्ट ॾियण जी हिदायत कंदे हुकूमत खे 3 हफ़्तनि में रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾींदे सुनवाई मुलतवी करे छॾी। अहम सुर्ख़ियत आर्मी चीफ 10 दहशतगर्दनि जे मौत जे सज़ा जी तौसीक़ करे छॾी। आर्मी चीफ फ़ौजी अदालतुनि खां सज़ा मिलियल 10 दहशतगर्दनि खे मौत ऐं 5 खे उमिरि क़ैद जी तौसीक़ करे छॾी। दहशतगर्द पेशावर में हिकु होटल ते हमले, कानून लागू कंदड़ एहलकारनि ऐं अमजद सावरीअ जे क़त्ल में मुलविस हुआ। दहशतगर्दनि मजिस्ट्रेट आॾो ॾोह जो एतिराफ़ कयो। 5 शहरी, 11 पुलिस ऐं 46 FC एहलकार क़त्ल कया विया। दहशतगर्द रफ़ीक ऐं हबीबुर रहमान जे हमलनि में 2 लेफ्टिनेंट कर्नल ऐं 19 जवान शहीद थिया हुआ। SPR मिठी में आल बजीर इतिहाद जे सॾ ते बजीर कॉलोनी बिल्डोज़ करण ऐं उते सफ़ारी पार्क ठाहिण जी कोशिश ख़िलाफ़ मुकमल शटर बंदि हड़ताल करे कश्मीर चौक ते हज़ारे माण्हुनि केतिरा ई कलाक धरणो हयो। उन सिलसिले में बजीर इतिहाद जी हिमायत में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि PTI, PP, अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक, अरबाब ग्रुप, जमात इस्लामी, JUI, STP, AGP, BIF
ऐं ॿियनि पार्टियुनि जा अॻवान ऐं कारकुननि बि धरणे में शामिल थी विया। आल बजीर इतिहाद जे सॾ ते वापारियुनि पंहिंजो कारोबार बंदि रखी मिठीअ में मुकमल हड़ताल कई, जंहिं सबबि समूरो कारोबार बंदि थी वियो ऐं नूरानी मस्जिद खां वॾी एहतियाजी रैली कढी कश्मीर चौक ते धरणो हयो वियो, जेको केतिरा ई कलाक जारी रहियो। धरणे सबबि शहर जा समूरा ईंदड़ वेंदड़ रस्ता बंदि थी विया। धरणे खे बजीर इतिहाद जे अॻुवाननि अॻूणे तहलके नाज़िम हाजी अलाॾिनो बजीर, हाजी फोटो बजीर, मौली अता मोहम्मद बजीर, आशिक अली बजीर, पीपी अॻवान ऐं डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे सदर वकील मोइन बजीर, पीटीआई जे फ़कीर इरशाद कुंभार, अवामी तहरीक जे ओबायो जूनेजो, क़ौमी अवामी तहरीक जे ज़ाहिद ओठो, एसटीपी जे घनश्याम माली, मज़हबी जमातुनि जे वकील कुर्बान समेजो, बीएफआई जे वकील लजपत भील ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो आहे त मिठीअ में बजीर कॉलोनी खे बिल्डोज़ करे मक़ामी एमपीए महेश मलाणी तअसुब परस्ती ऐं दादागीरीअ जो मुज़ाहिरो कयो आहे, जंहिं सबबि केतिरा ई ख़ानदान बेघर थिया आहिनि। इन्हनि चयो त एमपीए जे कब्ज़े माफ़िया हिकिड़े पासे सॼे शहर जे चौतरफ़ लखें एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ा करे पंहिंजे शख़्सी नालनि ते कॉलोनियूं अॾे रही आहे, त ॿिए पासे सफ़ारी पार्क ठाहिण जे नाले में वॾे अरसे खां आबाद वजीर कॉलोनीअ खे ज़िली इंतिज़ामिया मरफ़त बिल्डोज़ कराए वॾे तअसुब परस्तीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। इन्हनि चयो त थर जे कचनि आबादियुनि खे मालिकाना हक़ ॾेई खेनि क़ानूनी तहफ़ुज़ ॾियण बदिरां अवाम खे बेघर करणु किथां जो इंसाफ़ आहे। हिननि चयो त मलाणी मिठीअ जो मोदी बणियल आहे, जेको मुस्लिम आबादियुनि ऐं सियासी मुख़ालिफ़नि खे शहर मां बेदख़ल करे पंहिंजी गुंडागर्दीअ जो राज क़ाइमु करणु चाहे थो, पर थर जो अवाम संदसि समूरियूं साज़िशूं नाकाम बणाए छॾींदो। हिननि चयो त थर जूं समूरियूं बिरादरियूं मज़हबी हम आहंगी जो मिसाल आहिनि, पर पीपीएमपीए तअसुब जी बुनियाद ते उन्हनि में वेछा पैदा करे पंहिंजी सियासत जे मोल घोड़े खे ज़िंदा करणु चाहे थो, पर असां संदसि ज़्यादतियुनि ते सरापा एहतिजाज बणिजी खेसि शिकिस्त ॾींदासीं। हिननि चयो त ज़िली इंतिज़ामिया मलाणी माफ़िया जी कमदार बणियल आहे, जेका पुलिस जे ज़ोर ते अवाम खे बेघर करण में सरगर्म अमल आहे। हिननि चयो त हिकिड़े पासे मदनियात मिलण बैदि तारियुनि जा कटक थर में आबाद करे मक़ामी माण्हुनि जे हक़ तलफ़ीअ जो सिलसिलो जारी आहे, त ॿिए पासे मक़ामी माण्हुनि जूं कॉलोनियूं डाहे उन्हनि खे बेघर कयो पियो वञे। हिननि चिताव ॾिनो त बजीर कॉलोनीअ ते पार्क अॾण जो मनसूबो ख़तमु करे एमपीए जे कब्ज़े हेठि पियल लखें एकड़ ज़मीन जी कूड़ियुनि कॉलोनियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त सॼे ज़िले में शटर बंदि ऐं फीथा रोक हड़ताल कई वेंदी ऐं मक़ामी एमपीए जो घेराव कयो वेंदो। टंडो आदम मां असां वटि अहम ख़बर आहे त टंडो आदम में जवाबदार मारोट जे मासूम पुट खे कुहाड़ी हणी क़तल करे छॾियो। टंडो आदम जे ॻोठ बशीर कंभो में वहशी सिफ़्त जवाबदार ग़ुलाम दस्तगीर कंभो पंहिंजे मारोट अमजद कंभो जे 5 वरहनि जे मासूम पुटु अली हैदर कंभो ते कुहाड़ीअ जा वार कया। ॿारड़े जो पीउ अमजद कंभो पुट खे बचाइण लाइ पहुतो त जवाबदार मथस पुण कुहाड़ीअ जा वार कया। कुहाड़ी लॻण सबबि ॿारड़े मौक़े ते दम ॾेई छॾियो, जॾहिं त संदसि पीउ अमजद कंभो शदीद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तलके इस्पताल टंडो आदम नियो वियो, जितां खेसि ॻणतीअ जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो आहे, जॾहिं त मासूम ॿारड़ीअ जो लाश पोस्टमार्टम बैदि वारसन हवाले कयो वियो। लाश घर पहुचण ते माहौल सोगवार थी वियो। मक़तूल जे पीउ अमजद कंभो जी फरियाद ते ग़ुलाम दस्तगीर कंभो ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन ॾिस में मालूम थियो आहे त ॿारड़े जे भोग करण ते जवाबदार कावड़ जी खेसि क़त्ल करे छॾियो आहे। जैकबाबाद मां असां वटि अहम ख़बर आहे त जैकबाबाद में हिंदू जनरल पंचायत जे सदर ते तशदुद वारो मामिलो शिदत इख़्तियार करे वियो। पीपी पारां ॻाल्हियूं शुरू, 2 ॾींहनि बैदि हड़ताल लाइ तयारियूं तेज़ कयूं वयूं। ख़बर मूजिबि 5 ॾींहं अॻु हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सेतलाणीअ खे पीपी तहलके जैकबाबाद जे जनरल सेक्रेटरी साबिर जखराणीअ पारां तशदुद जो निशानो बणाइण वारो मामिलो शिदत इख़्तियार करे वियो आहे। 2 ॾींहं अॻु पीपल्स पार्टीअ जे सवें कारकुननि एजाज़ जखराणीअ ख़िलाफ़ मीडिया
ट्रायल बंदि कयो वञे जे नाले सां निकितल रैलीअ में चैम्बर ऑफ कॉमर्स, JUI, हिंदू जनरल पंचायत, नून लीग जे ज़िले सदर ऐं ॿियनि अॻवाननि खे गार गंद ॾियण खां पोइ हिंदू जनरल पंचायत जे सदर जे हक़ में हलंदड़ एहतजाज खे ताक़त मिली वई आहे। गुज़िरियल ॾींहुं हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सेतलाणी मथां तशदुद कंदड़ जवाबदारनि PP तहलके अॻवान साबिर जखराणीअ जी गिरफ़्तारीअ लाइ शहरी इत्तेहाद, चैम्बर ऑफ कॉमर्स, PP शहीद भुट्टो समेत ॿियनि कारोबारी तंज़ीमनि अहमद अली बिरोही, डॉक्टर AG अंसारी, नदीम अहमद कुरैशी, मोहम्मद उमरानी अबड़ो, मोहम्मद यूसुफ मेमन, समीउल्लाह सरियो, सूरीचंद लाखाणी जी अॻवानी में मुज़ाहिरो करण बैदि 2 कलाकनि ताईं अलामती बुख हड़ताल कई वई, जिते अॻवाननि चयो त PP अॻवान ख़ासि तौर ते जखराणी बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ PP कारकुननि ऐं उहिदेदारनि खे चिताओ ॾियूं था त जेकॾहिं ॿीहर गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए विया त असां बि अवाम बाबति ॻाल्हाईंदासीं। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त SSP तहफ़ुज़ ॾियण में नाकाम वियो आहे। SSP हाणे तमाशो ॾिसी रहियो आहे। SP चवे पियो त तव्हांजी FIR दाख़िल कई वई ऐं जवाबदार जी ज़मानत थी वई आहे। हिननि चयो त हाणे बि PP जी रैली में सजाद जखराणी इहा धमकी ॾिनी आहे त लालचंद सेतलाणी मथां तशदुद घटि थियो आहे ऐं वधीक थियणु खपंदो हो। केस बि असांजी मर्ज़ीअ सां दाख़िल नाहे कयो वियो। हिंदू पंचायत जे सदर चयो त मूंखां केस में शाहिद बि न वरिता विया आहिनि ऐं वधीक धमकियूं मिली रहियूं आहिनि। जवाबदार गिरफ़्तार न कया विया त सुभाणे खां ॾिनल 3 ॾींहंनि ताईं शटर बंदि हड़ताल शुरू कई वेंदी। ॿिए पासे PP अॻवान एजाज़ जखराणी हिंदू पंचायत जे सदर खे राज़ी करण लाइ राब्ता तेज़ कया आहिनि। ज़रीन खां मालूम थियो आहे त SSP अॻवाननि खे पिणु इहो पैगाम ॾिनो आहे त हू मामले खे हल कनि। हड़ताल खां अॻु मुज़ाहिरीन जा मुतालबा पूरा कया वेंदा। जॾहिं त चैम्बर ऑफ कॉमर्स जे सदर अहमद अली बिरोही जी सदारत में हिकु हंगामी इजलास थियो, जंहिंमें JUI जे अॻवान डॉक्टर AG अंसारी, PP शहीद भुट्टो जे नदीम कुरैशी, सराफा यूनियन जे यूसुफ मेमन, समीउल्लाह सरियो, नून लीग जे इमरान अबड़ो, हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सेतलाणी, श्रीचंद समेत शहरियुनि शिरकत कई, जंहिंमें फ़ैसिलो कयो वियो त तहरीक जारी रहंदी, ॿिए ॾींहुं बाद हड़ताल कई वेंदी। हिननि सॼे मुल्क जे वापारियुनि खे अपील कई आहे त असांजे एहतजाज जे सॾ जी हिमायत कई वञे। जॾहिं त कंदकोट में पीपल्स पार्टी लाड़काणे डिवीज़न जे सदर एजाज़ जखराणी जी मीडिया ट्रायल ख़िलाफ़ आफ्ताब जखराणी, वाक़िफ़ बाजकाणी, वाहिद अली, अब्दुर्रऊफ़ बहलकाणी, मुश्ताक चाचड़ मुज़ाहिरो कयो। मीरू ख़ान मां असां टाइम ख़बर आहे त मीरू ख़ान टाउन चेयरमैन 10हीं क्लास जो चोरी पेपर ॾींदे पकड़िजी पियो। स्लिप ज़ाहिर थियण ते स्कूल इंतिज़ामिया में थरथलो मची वियो। ख़बर मूजिबि काल मीरू ख़ान जे इम्तिहानी सेंटर तां 10हें दर्जे जो चोरी पर्चो ॾींदड़ टाउन चेयरमैन पकड़िजी पियो। हाई स्कूल मीरू ख़ान जे इम्तिहानी मर्कज़ ते प्राइवेट ब्लॉक 10 में प्राइवेट इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि मां टाउन कमेटी मीरू ख़ान जे चेयरमैन फंक्शनल लीग सां तालुक़ रखंदड़ 50 वरहें जे हाजी अल्लाह रखियो तुनियो 10हीं जे पेपर में ब्लॉक अंदरि मौजूदु न हुजण बैदि स्लिप ज़ाहिर थियण खां पोइ संदसि पेपर जी चोरी पकड़िजी पई आहे। उन हवाले सां लाड़काणे बोर्ड जो अमलदार इक़बाल जागीराणी ऐं AC असदुल्ला भट्टी इम्तिहानी सेंटर जे दौरे दौरान जीअं ई प्राइवेट शागिर्दनि जे ब्लॉक 10 में पहुता त बोर्ड ते लिखियल रूल नंबर जे विच मां हिकु रूल नंबर 19-25-49 ग़ाइबु हो, जंहिं बाबति पुछाणे ते ब्लॉक जे इंचार्ज अमलदारनि खे ॿुधायो त ही खुटल रोल नंबर छोकिरी जो आहे, जेका गर्ल्स स्कूल जे इम्तिहानी सेंटर ते पेपर ॾेई रही आहे। जंहिं ते AC ऐं बोर्ड अमलदार ब्लॉक में वेठल शागिर्दनि जूं स्लिपूं ॾेखारण जो चयो, जंहिं बाद स्लिपूं चेक करण दौरान 19-25-49 वारी स्लिप टाउन कमेटी मीरू ख़ान जे चेयरमैन हाजी अल्लाह रखियो तुनियो जी निकिरण बैदि स्कूल जी इंतिज़ामिया तोड़े उस्तादनि में थरथलो मची वियो। जॾहिं त साॻी वक़्तु पंहिंजे मौक़िफ़ तां फिरंदे स्कूल जे हेडमास्टर अहमद अली जागीराणी ऐं एक्सटर्नल
लियाकत मुग़रिया AC असदुल्ला भट्टी ऐं बोर्ड अमलदार खे ॿुधायो त अॼोके पेपर में टाउन चेयरमैन हाजी अल्लाह रखियो तुनियो गैर हाज़िर थियल आहे, जंहिं ते AC असदुल्ला भट्टी सवाल कंदे चयो त जॾहिं ब्लॉक में मौजूदु शागिर्दनि में उन सीट नंबर जे कुर्सी बि मौजूदु न आहे ऐं बोर्ड ते रोल नंबर बि न आहे लिखियलु त गैर हाज़िर कीअं था चओ। ऑफिसरनि जे अहिड़े पुछाणे ते उस्तादनि जा पघर जारी थी विया। जंहिं बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे लाड़काणे बोर्ड जे अमलदार इक़बाल जागीराणी चयो त स्कूल इंतिज़ामिया जे अहिड़ी नाक़िस कारकर्दगीअ जो नोटिस वठंदे इम्तिहानी सेंटर जे एक्सटर्नल खां पुछाणे बैदि टाउन चेयरमैन जो कापी केस रजिस्टर्ड करे आला अख़्तियारनि खे उन बाबति आगाह कयो आहे। मीरपुर ख़ासि मां असां वटि अहम ख़बर आहे त मीरपुर ख़ासि ज़िले काउंसिल जे इजलास में पाणी खोट, बारदाणो न मिलणु, तइलीम ऐं सिहत सहूलियतुनि जी खोट, पुलिस गर्दी ख़िलाफ़ दाहूं कयूं वयूं। उन मौक़े ते ज़िले चेयरमैन मीर अनवर टालपुर चयो त ज़िले में यूनियन सतह ते तरक़ियाती कम हलंदड़ आहिनि, पर हेसि ताईं किथां कम जी शिकायत नाहे मिली। हिन चयो त पहिरीं तरजीह तइलीम, सिहत ऐं पाणी आहे। पाणी सूरताल ख़राबु आहे, जंहिं करे फ़सुल नथा पोखिजी सघनि। मुख़ालिफ़ धुर अॻवान जावेद जूनेजो चयो त आपाशी कामरनि थर डिवीज़न मिठड़ाऊ डिवीज़न जे इंजीनियरनि रिकॉर्ड करप्शन कई आहे। जमड़ाऊ कैनाल में 19 अरब रुपयनि जो कमु थियो, नाक़िस कमु करे हंधा हंधा ॾार पइजी विया आहिनि। इंजीनियर रशीद पंवर समेत कामोरा मुलवस आहिनि, पर नेब ऐं एंटी करप्शन इदारा ख़ामोश आहिनि। वाहन ऐं शाखुनि में 20 खां 30 ॾींहं वाराबंदी कई वञे थी, जंहिं करे इंसान तोड़े ढोर पीअण जे पाणीअ लाइ तड़पी रहिया आहिनि। कणक लहण बावजूदि अञा ख़रीदारी मर्कज़ न खुलियल, न वरी बारदाणो मिलियो, जंहिं करे आबादगार मजबूरन 930 रुपया फ़ी मन हिसाब सां विकिरो करे रहिया आहिनि। ठारू पंवर चयो त मीरपुर ख़ासि पुलिस स्टेट बणिजी वियो आहे। ख़ादिम बहिराणी चयो त ज़िले काउंसिल पारां ॾिनल स्कीमूं सुस्तीअ जो शिकार आहिनि। मिर्ज़ा महर अली चयो त बनियुनि में अञा कमंद बीठो आहे, पर मिलूं कटौतीअ खां पोइ फ़क़ति 100 या 120 रुपया मन ख़रीद करे रहियूं आहिनि। कानजी राणू भील चयो त इस्पताल मां दवाउनि जी खोट ख़तमु करे टेस्टूं मुफ़्त कयूं वञनि। अब्दुल्ला पंवर चयो त वाटर कोर्स कागज़नि में नज़र अचनि था, पर सरज़मीन ते पक्का वाटर न आहिनि। हिन चयो त अंबनि जा बाग वायरस ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि सबबि तबाह थी रहिया आहिनि। उज़मीन चांडियो चयो त इस्पताल में दवाऊं नथियूं मिलनि, पर ॿाहिरां आंदल सुई अमले मुंहुं बदिरां ॿिए मरीज़ खे हणी छॾी। शमीम झुंडेर वधंदड़ पुलिस गर्दीअ ते ज़ाब्तो आणण लाइ मुतालबो कयो त ईंदड़ इजलास में पुलिस अमलदारनि खे घुरायो वञे। DC ज़ाहिद मेमण चयो त 2011 जे बोर्ड सां स्कूल घणो मुतासिर थिया। हिन वक़्तु 1700 स्कूल इंतिहाई ज़ुबू आहिनि, जंहिंमां 187 स्कूल नवां ठाहिण लाइ चूंडिया विया आहिनि, जंहिंमां 122 प्राइमरी बाक़ी मिडल हाई स्कूल आहिनि, जिन जा फंड 10 खां 15 ॾींहंनि में जारी थी वेंदा। हिन साल बारदाने जो टारगेट 4 लख मुक़ररु आहे। उन लाइ कमेटियूं ठाहियूं पियूं वञनि। इजलास में DC ज़ाहिद मेमण, वाइस चेयरमैन मीर अहमद ख़ान टालपुर, मेंबरनि ठारो ख़ान पंवर, मिर्ज़ा महर अली, अबू बकर रिंद, जावेद जूणजो, आज़मीन अछांडियो, DHO मोहम्मद उमर हिंगोर जो, AMS डॉक्टर अकरम सुल्तान, डायरेक्टर इतलात शफ़ीक मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। थर मां बि असां वटि अहम सुर्ख़ी आहे त थर में तकबंदियुनि ख़िलाफ़ PP अॻवाननि जा एतिराज़ दाख़िल। मलाणीअ जे भाइटे डॉक्टर मनोज PS 57, तहलके सदर छाछरो भेरूलाल PS 54 लाइ एतिराज़ दाख़िल कराया आहिनि। चेलाहर जे टाउन चेयरमैन प्रदीप PS 56, वकील मोहनलाल PS 55 लाइ एतिराज़ दाख़िल कराए छॾिया आहिनि। इंजीनियर ज्ञानचंद जे भाइटे ओम प्रकाश PS 54 ते इलेक्शन कमीशन वटि पंहिंजा एतिराज़ दाख़िल कराया आहिनि। अॻवाननि अरबाबनि जे ॻोठ वारे डीपलो तक खे ख़तमु करे मिठीअ जो ख़तमु कयल तक बहाल करण जी घुर कई आहे।
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु असां अवां जे समातुनि जे नज़र करे रहिया आहियूं अहम रिपोर्ट। ही अहम रिपोर्ट सिंधी ॿोलीअ जे हवाले सां आहे। लाड़काणे में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां थियल हिकु अहम प्रोग्राम जी रिपोर्ट तहरीर कई आहे हफ़ीज़ चांडियो ऐं संदोसी आवाज़ में ही रिपोर्ट आहे अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। लाड़काणे में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां ख़ानगी स्कूलनि जे उस्तादनि ऐं सहाफ़ियुनि जे लाइ सिंधी ॿोलीअ बाबति आर्ट काउंसिल लाड़काणे जे भिटाई अदबी हाल में तरबियती वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें ख़ानगी स्कूलनि में पढ़ाईंदड़ उस्तादनि, फीमेल टीचर्स तोड़े सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते नाले वारे अदीब शाइर लिसानियात जे माहिर ऐं मुतरजम प्रोफेसर रियाज़त बुरड़ो सिंधी ॿोलीअ में वधंदड़ बिगाड़ ते लेक्चर ॾींदे चयो त सिंधी ॿोली असांजे ख़्यालनि, जज़्बनि, ख़्वाहिशुनि, उमेदुनि ऐं सवालनि जो मजमूओ आहे। उनखे ज़ाहिर करण जे लाइ ऐं ॿियनि ताईं पहुचाइण जे लाइ असां लिखत जो इस्तेमालु कयूं था। ॿोली ॻाल्हाइण सां गॾोगॾु सही तरीक़े सां लिखणु, पढ़णु, पढ़ाइणु, जुमलनि में लफ़्ज़नि तोड़े बीहक जे निशाननि जो दुरुस्त इस्तेमालु करणु तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे। ख़ासि तौर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं प्रिंट मीडिया में सिंधी ॿोलीअ खे बहितर करण जे लाइ ज़रूरत आहे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां वटि मुज़क्कर ऐं मोन्स वाहिद ऐं जम लफ़्ज़नि जो वॾे पैमाने ते ग़लति इस्तेमालु थींदो रहे थो, जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। सोशल मीडिया ते सिंधी ॿोली वॾे बिगाड़ जो शिकार थी चुकी आहे। अक्सर अदीब ऐं शाइर पिणु लफ़्ज़नि ऐं ग्रेमर जो ग़लति इस्तेमालु करे रहिया आहिनि, जेका हिकु ॻणती जोगी हालत आहे, जंहिंखे वधि में वधि दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त ख़ानगी स्कूलनि में सिंधी ॿोली पढ़ाइण ते जोॻो ध्यानु नथो ॾिनो वञे। ख़ानगी स्कूलनि में पढ़ंदड़ ॿारनि खे पिणु सही सिंधी ॿोली सेखारण जी उस्ताद तोड़े वालदेन खे ध्यानु ॾियणु घुरिजे। इन सिलसिले में सिंध सरकार खे पिणु मुतहरिक किरदारु अदा करणु घुरिजे, छाकाणि त लाड़काणे शहर जे अंदरि लातादाद स्कूल आहिनि जिन में सिंधी ॿोली नाहे पढ़ाई वेंदी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असांखे जेकॾहिं पंहिंजे ॿोलीअ सां प्यारु आहे त उन जे सही इस्तेमालु तोड़े तरक़ी जे लाइ किरदारु अदा करिणो ई पवंदो। सिंधी ॿोलीअ जे वाध वीज जे लाइ असां सभिनी सिंधियुनि खे पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करिणो पवंदो। अञा बि वक़्तु आहे, जेकॾहिं अॼु असां ॿोली बाबति थींदड़ कोताहियुनि खे ख़तमु न कंदासीं त ईंदड़ वक़्त में अञा वॾे नुक़सान जो अंदेशो आहे। हिन क़िस्म जा वर्कशॉप मुस्तक़िल बुनियादनि ते थियणु घुरिजनि। गॾोगॾु सरकार नामदार खे ख़ासि करे सिंधी ॿोलीअ जा उस्ताद भर्ती करणु घुरिजनि, जेके दरपेश चैलेंजुनि खे मुक़ाबिल थी ॿोलीअ जे वाधारे में पंहिंजो अहम किरदारु अदा कनि। वर्कशॉप में प्रोफेसर रिज़वान गुल, डॉक्टर फयाज़ लतीफ़, डॉक्टर एहसान दानिश, ख़ानगी स्कूलनि जे मॉनिटरिंग ऑफिसर प्रोफेसर इनायत चांडियो, नामर ब्रॉडकास्टर ऐं शाइर ख़ालिद चांडियो ऐं ॿियनि पिणु पंहिंजा वीचार वंडिया। आख़िर में तरबियती वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे सनदूं पिणु ॾिनियूं वियूं, जॾहिं त सहाफ़ियुनि में हफ़ीज़ मंगी, सैयद जावेद शाह, हफ़ीज़ चांडियो, अकबर हीसबाणी, ज़ुबैर मंगी, कासिम भट्टी ऐं उस्तादनि में मिसाली उस्ताद ऐं दानिश्वर शफ़ीक़ चांडियो, हिज़बुल्ला चिंजणी, आसिफ़ अब्बासी, राजा मक़सूद, फराज़ अली, अहमद नवाज़, रऊफ़ जलबाणी, अरशद आराई ऐं फीमेल टीचर्स में मदिया सुमरो, अकीला तुनियो, कुलसूम चन्ना, साइमा लाड़िक, मिस सोनिया, मिस अलमास, सबीना सुमरो, तसव्वुर मीरानी समेत ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। हीअ रिपोर्ट तव्हां ॿुधी रहिया आहियो वॉइस ऑफ सिंध रेडियो लंडन खां। हफ़ीज़ चांडियो, लाड़काणो।
ही अहम रिपोर्ट लाड़काने में थियल हिकु अहम प्रोग्राम सिंधी ॿोलीअ जे वाद ऐं वीज जे हवाले सां थियल हिकु अहम प्रोग्राम जी हुई, जेका तहरीर कई हुई हफ़ीज़ चांडियो ऐं आवाज़ बि हफ़ीज़ चांडियो जो ई हुयो, जेका रिपोर्ट अवां जे समातुनि जे नज़र कईसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम एडिटोरियल अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। एडिटोरियल जो उनवान आहे त कालाबाग डैम मुर्दार घोड़े बाबति वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ो जवाबु ॾींदी। एडिटोरियल में लिखियलु आहे त गुज़िरियल ॾींहुं असां हिन सिफ़े ते रोज़ाने इम्कान जे पढ़ंदड़नि खे आगाही ॾिनी हुई त वतन पार्टीअ जे सरबराह शाहिद औरकज़ई वसीले सुप्रीम कोर्ट खे इस्तदा कई वई आहे त कालाबाग डैम ठाहिण जो हुकुम सादिर कयो वञे। सुप्रीम कोर्ट हिन हवाले सां दलील ॿुधण लाइ वफ़ाक़ी सरकार खे नोटिस जारी कयो आहे त 15 ॾींहनि जे अंदरि जवाब दाख़िल करायो वञे। गुज़िरियल साल नवंबर महीने में ई जॾहिं सेनेट इजलास दौरान पाणीअ जे वसीलनि बाबति वफ़ाक़ी वज़ीर जावेद शाह कालाबाग डैम ठाहिण जे हक़ में ॻाल्हि कई हुई त ॼण बंभोर खे बाहि लॻी हुई। सिंध असेंबलीअ जे मेंबरनि फौरी तौर नोटिस वठंदे ठहराउ बहाल कयो हो। इहा जुदा ॻाल्हि आहे त सिर्फ़ तहरीक इंसाफ़ ऐं मुस्लिम लीग नून उन जे हक़ में वोट न ॾिनो हो। ठहराउ में चयो वियो हो त सेनेट इजलास में जावेद शाह हिकु मोल घोड़े खे जीआरण जी कोशिश कई आहे। संदसि इहो चवण त कालाबाग डैम जा मुखालिफ़ हिंदुस्तान जा एजेंट आहिनि। अहिड़े बयान मां संदसि दिमाग़ी तौर बीमार हुजण जे साबिती मिले थी। सिंध असेंबली अहिड़नि लफ़्ज़नि सां कालाबाग डैम जे अलावत वारी ॻाल्हि खे अक्सरियत राय सां रद्द करे छॾियो हो। हिन खां पहिरीं 25 अगस्त 2016 ते चीफ जस्टिस अनवर ज़हीर जमालीअ जे सरबराहीअ हेठि जोड़ियल 3 रुकनी बेंच इंजीनियर्स फोरम पारां कालाबाग डैम ठाहिण लाइ मामले जो जाइज़ो वठण ख़ातिर जेका दरख़्वास्त दाख़िल कराई हुई तंहिंखे बि आला अदालत रद्द करे छॾियो हो। इहा दरख़्वास्त फ़नी बुनियादनि ते रद्द कई वई हुई। जस्टिस जमाली उन मौक़े ते चयो हो त डैम ठाहियो वञे या न, पॉलिसी मैटर में अदलिया मुदाख़लत न कंदी। जस्टिस गुलज़ार पंहिंजो रायो ॾिनो हो त कालाबाग डैम जो मसइलो 3 सूबनि जो सियासी मसइलो आहे जेके हीअ डैम ठहिण जे हक़ में न आहिनि। अहिड़े मुख़्तसिर पस मंज़र जी सूरत में हिकु भेरो जॾहिं ॿीहर हिन मोल घोड़े खे जीआरण जी कोशिश कई वई आहे तॾहिं निहायती अहम ॻाल्हि पेश मंज़र जी हीअ आहे त सिंध बलोचिस्तान या ख़ैबर पख्तूनख्वा मां कंहिं हिकु खे बि धुर न बणायो वियो आहे। असीं इंतिहाई अफ़सोस सां अहिड़ो इज़हार करणु पंहिंजो फर्ज़ सम्झूं था त दरिया जो मालिक सिंध आहे, पोइ सिंध खे मालिक वारी हैसियत सां छो नथो ॿुधो वञे। सियासी तौर जॾहिं अदलिया उन रिकॉर्ड हिन खे 3 सूबनि जो सियासी मसइलो करार ॾेई चुको आहे, फ़नी बुनियादनि ते डैम ठाहिण जी दरख़्वास्त बि ख़ारिज करे चुकी आहे, त पोइ हिन दरख़्वास्त खे ॿुधण जो कहिड़ो मक़सदु थी सघे थो। असां गुज़िरियल ॾींहं वारी एडिटोरियल सिफ़े ते सिंध सरकार खे अॻुवाट इहा गुज़ारिश करे चुका आहियूं त हीअ मसइलो इंतिहाई संजीदा ऐं हसास नोयत जो आहे। तंहिं करे जेकॾहिं सिंध हुकूमत सुप्रीम कोर्ट ताईं पंहिंजे सिर पाण विक वधाईंदी त उन जा बहितर नतीजा साम्हूं ईंदा। मुस्लिम लीग नवाज़ जॾहिं बि हुकूमत में हूंदी आहे त सिंध वासी कॾहिं बि उन मंझां कंहिं चङाईअ जी उमेद न रखंदा आहिनि। तंहिं करे हाणे बि असां चाहियूं था त सिंध हुकूमत तकड़ी विख वधाए सिंध जे भलाई ऐं बहितरीअ लाइ अमली कदम खणे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम एडिटोरियल अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। एडिटोरियल जो उनवान हुयो कालाबाग डैम मुर्दार घोड़े बाबति वफ़ाक़ी हुकूमत कहिड़ो जवाबु ॾींदी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो चूंड कालम अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जो चूंड कालम वसतुल्ला ख़ान जो आहे ऐं उन जो उनवान आहे बख़्शिश खां अॻु अकुल घुरो। वसतुल्ला ख़ान पंहिंजे कालम में लिखे थो त पाकिस्तान जी सियासत, ब्यूरोक्रेसी, फ़ौज, अदलिया ऐं मज़हबी इस्टेब्लिशमेंट में अहिड़ा कई मर्द ऐं औरतूं आहिनि जिन वटि अण ऐलानियल ॿिटी शहरियत, बिना नाले मिल्कियतूं, ॿिटा अकाउंट ऐं जेका बि सहूलियत ॿिटी थी सघे थी सभु मौजूदु आहिनि। हर ताक़तवर हल्के में अहिड़ा कई हाज़िर ऐं रिटायर माण्हू आहिनि जेके परॾेही मालियाती इदारनि, हथियारनि जे कंपनियुनि
IT, पेट्रोलियम, शिपिंग कंपनियुनि ऐं सर्विस सेक्टर जे मल्टीनेशनल कंपनियुनि, तइमीराती इदारनि, इंफ्रास्ट्रक्चर जे ठेकेदारनि, इंटेलिजेंस एजेंसियुनि, सर्विस सेक्टर ऐं भाण तोड़े ॿिज जे आलमी विर्छ कंदड़ निजी ऐं गैर निजी कंपनियुनि ऐं मज़हबी विरासत कंदड़नि सूदो मतिलबु त हर उन इदारे जा एडवाइज़र या कमीशन एजेंट थियण में को आर नथा महसूस कनि, जितां खां 4 पैसा मामूली या गैर मामूली सहूलत या आला इलाक़ाई ऐं आलमी हलकनि ताईं मुल्की, सियासी, समाजी ऐं इक़्तिसादी मुफ़ाद जी क़ीमत ते रसाईअ जो ज़रो बि इम्कान हुजे, असां जहिड़नि मुल्कनि जो स्ट्रेटेजिक, इक़्तिसादी, समाजी ऐं ज़ाती मुफ़ाद ओलह जे मुफ़ादनि सां लाॻीतो ॻंढियल रहे थो, छाकाणि त इहा मुदल्लिल दलाली आहे जेका अशराफ़ीअ जे अख़्तियार ऐं ख़ुशहालीअ जे इंश्योरेंस आहे। कॾहिं कॾहिं रियासती कढ़ाईअ में क़ौमपरस्त ऐं हुबुल वतनीअ जो जोश बि अचियो वञे ऐं पोइ तुर्त ई ठरियो वञे। ओलह में लखें पोरितनि ऐं कानून पसंदि वतन मां तड़ियल पाकिस्तानियुनि जे विच में हज़ारे मुफ़्तख़ोर बि लिकियल आहिनि, जेके मग़रबी फलाही इमिग्रेशन ऐं तइलीमी निज़ाम खे नवनि हरबनि सां निपूड़े ऐं पंहिंजो पाण खे चङो करण जा माहिर आहिनि। पर पाकिस्तान जो छा थींदो उन ॻणतीअ में बि बराबरि ॻरनि पिया। अहिड़ा लखे माण्हू आहिनि जेके रोज़गार जे ॻोल्हा लाइ मुख़्तलिफ़ मजबूरियुनि ऐं महरूमिन हथां गैर क़ानूनी तौरु ओलह जे मुल्कनि ताईं पहुचण लाइ पंहिंजो माल, इज़त, मज़हबी ऐं ख़ानदानी सुञाणप ऐं हयाती ताईं दाव ते लॻाइनि था या ख़ुशीअ सां राज़ी थियो वञनि। उन ई ख़्वाब मुतासिरनि जी रत पघर ऐं मुस्तक़बिल जे बल ते सवें रिक्रूटिंग एजेंट ऐं उन्हनि जा हज़ारे माण्हू बि पलजनि था। ईअं मथे खां हेठि ताईं इंसानी लालच जी हिकु ज़ंजीर ह्यूमन स्मगलिंग जो ताक़तवर ऐं आलमी नेटवर्क बणिजियो वञे। इंसानी रिढ बकरियुनि जे ख़रीद ऐं विकिरे जे नतीजे में जंहिं माण्हू या बास जे हथ जेतिरो माल अचे थो खणियो वठे, इहे ह्यूमन स्मगलर पंहिंजनि सरपरस्तनि खे फनास कनि था ऐं मोट में पटे ते मज़बूत हथ हूंदो अथनि, उहो हथ जेको पाण कानून बि आहे ऐं ला क़ानूनियत बि। उन इस्तेसाली छाणीअ मां निकिरी जेके माण्हू ओलह जे साहिल खे छुअण में कामयाब वञनि था, उन्हनि मां कई साझा रखंदड़ पाण भर्ती में शराकतदार या कारिंदा थियो वञनि ऐं ईअं इहो रेक्ट गुनाह जारीअ वांगुरु वधंदो विझंदो रहे थो। FIA जे रेड बुक में इंसानी स्मगलरनि जा नाला मटबा रहनि था, पर अंग कॾहिं घटि न आहे थियो। ईंदड़ महीने रमज़ान अचण वारो आहे। किरोड़े माण्हुनि में ख़ुदा तरसी जाॻंदी ऐं उहे हर मुमकिन नेक नियतीअ सां पहिरीं मथे ॾिसंदा, पोइ पंजनि खां हेठीअ जे का न का माठ मीठ में खाधे पीते जी या माली मदद कंदा, पर कारोबारी माण्हू पंहिंजे लाइ उहो मौक़ो बि विञाइण हरगिज़ न चाहींदा। हिकु हथ सां कमाईंदा ऐं ॿिए हथ सां उन्हनि जी अंधी कमाईअ मां सदको ऐं ख़ैरात ॾींदा रहंदा। जिन जे कीसे ते धाड़ो लॻी चुको आहे, जेकॾहिं दिलि पोइ बि मुतमइन न थी त आख़िरी 10 ॾींहं एतिकाफ़ ऐं उमिरि में गुज़ारे इहो फ़र्ज़ कंदा त आसमान ते हेसि ताईं जो खाधो त क्लियर थी वियो, ईंदड़ साल वरी ॾिसंदासीं। खुदा के नाम की तकरीम करने वाले ये लोग खुदा के घर से भी ऊंचे मकान रखते हैं। ऐं पोइ हज ऐं वरी ईद जी मौसम ईंदे 5 स्टार हज पैकेज हज प्लस जी सनत चमकी पवंदी। इहे पैकेज खुशहाल या बाख्तियार हाजिन जे उन कैटेगरीअ लाइ आहिनि जेके पाण ज़मीनी ख़ुदा आहिनि। उन्हनि जे वेझो हज जी अहमियत इहा नाहे त कंहिं आसमानी मयार ताईं पहुचण लाइ करियो, बल्कि इहा आहे त केतिरा दर्जन कया करबला जा टूर पैकेज वठंदड़ हुजनि या हज उम्रे जा स्टार पैकेज याफ़्ता उन खे पंहिंजे चौधारी मजबूर ऐं पाई जोड़े सआदत कमाईंदड़ न वतन में नज़र ईंदा आहिनि न ई भले पार में। उन्हनि जे अखियुनि जे चर्बी फ़क़ति क़बर जी घर में ई रिझाए सघे थी। ही सभु कुझु कुली या जुज़वी सुधरी सघे थो जेकॾहिं अदलीअ खां अॻु आलमनि जो क़िबलो दुरुस्त थी वञे।
पर अहिड़ा केतिरा आलिम आहिनि जेके इज्तमाही ख़ैर ऐं फलाह ते ज़ाती फलाह क़ुर्बान करण ऐं पोशाक वेड़े कूड़ जे लश्कर अॻियां सीनो साहिण लाइ तयारु हुजनि। अहिड़ा आलिम जेके हिकु ई वक़्तु शींहं ऐं शिकारीअ जा हमसफ़र न हुजनि, जेके हिकु आंगुर मुंहुं ॾांहुं ज़रूरु खणनि पर पंहिंजे ई हथ जे पाण ॾांहुं मुड़ंदड़ टिनि आङुरियुनि जो बि ध्यानु रखनि, जेके सियासत ऐं दीन जे पाणीअ खे फलाह इंसानियत जे पाइपनि में मिक्स थियण न ॾियनि ऐं जेके उन ख़ौफ़ सबबु नफ़्स जी तरबियत कनि त हिकु न नज़र ईंदड़ बि अदालत आहे जेका 365 ॾींहनि 12 महीना 52 हफ़्ता 7 ॾींहं कमु करे रही आहे। ऐं इहा अहिड़ी अदालत आहे जिते रोज़ नामचो मुरतब थियण जो कमु क़यामत ताईं जारी रहंदो। किरोड़े नफ़्सनि खे लॻाम ॾियण खां सवाइ कंहिं दुनियावी ताक़त जो नगारो वॼण खां सवाइ ऐं इबादत ऐं आकड़ जो फ़र्क़ु करण खां सवाइ कीअं मुमकिन आहे। ऐं जॾहिं इहे सभु नामुहर्रम जिन जो ज़िक्र मथां खां हेठि ताईं थियो, गुनाह ते उकसाईंदड़ नफ़्स ऐं पंहिंजे धीअरनि ऐं नुंहंनि खे विसारे गारियुनि जो चश्मो पाए कंहिं ॿिए जी धीअ जो ज़ाती समाजी सियासी आलमी एक्सरे कंदे हतमी फ़तवा वारे अंदाज़ जी राय क़ाइमु कंदा ऐं पखेड़ींदा आहिनि त बसि मज़ो अचियो वञे। ही उहो गुरबत वारो दौरु आहे जंहिंमें दुआ कंदे बख़्शिश बदिरां अकुल घुरण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं दुआ क़बूल थी वई त बख़्शिश पाणे थी वेंदी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयल हुयो वसतुल्ला ख़ान जो ऐं हुन जो उनवान हुयो बख़्शिश खां अॻु अकुल घुरो, अवां जे समातुनि ताईं पहुचायोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन